सदर डोनाल्ड ट्रम्प चयो आहे त संदनि ख़्याल में ईंदड़ हिकु हफ़्ते दौरान ईरान सां मुआहिदो तइ थी वेंदो। ईरान सां मुआहिदे तहत जंग बंदी में वाध कई वेंदी ऐं हुरमुज़ लंघ खे ॿीहर सामूंडी अचवञ लाइ खोलियो वेंदो। ईरान सां अमेरिका जूं ॻाल्हियूं तेज़ीअ सां जारी आहिनि। इसराइल तरफ़ां ॾखण लबनान में मनसूबा मूजिब कार्रवायूं जारी रखण जो ऐलान। इसराइली वज़ीर आज़म नेतन्याहू जो चवणु आहे त अमरीकी सदर डोनाल्ड ट्रम्प खे वाज़े कयो आहे त जेकॾहिं हिज़बुल्लाह इसराइली शहरनि ते हमला बंदि न कया त हू बेरूत में दहशतगर्द हदफ़नि खे निशानो बणाईंदा। संदन मौक़िफ़ तब्दील नाहे थियो। इसराइल फ़ौज ॾखण लबनान में तइ कयल मनसूबनि मूजिब कार्रवायूं जारी रखंदी। ईरानी पार्लियामेंट जे नेशनल सिक्योरिटी कमेटी जे सरबराह इब्राहिम अज़ीज़ी चयो आहे त यहूदी हुकूमत ऐं अमरीकी फ़ौज खे ख़बरदार कयूं था त लबनान ते हमला बंदि न थिया त संगीन नतीजा निकिरंदा। ईरान जी फ़ौज जवाब ॾियण लाइ मुकमल तौर ते तयार आहे। खिते में अमरीकी फ़ौज बि नतीजा भोगींदी। पाकिस्तान पारां लबनान ते इसराइली हमलनि ऐं मासूम माण्हुनि खे निशानो बणाइण जी मज़म्मत। गॾियल क़ौमुनि में पाकिस्तान जे मुस्तक़िल नुमाइंदे आसिम इफ्तिख़ार जो चवणु आहे त इसराइल जा हमला खिते में अमन जी कोशिशुनि खे मुतासिर करे रहिया आहिनि। लबनान में मासूम माण्हुनि खे निशानो बणायो पियो वञे। लबनान ते इसराइली हमला आलमी कानून जी भञकड़ी आहिनि। जटादार अमन रुगो ॻाल्हियुनि सां ई मुमकिन आहे। पाकिस्तान लबनान जी हुकूमत ऐं अवाम सां ॿधीअ जो इज़हार करे थो। पाकिस्तान छिकताण में घटिताई लाइ सफ़ारती कोशिशूं जारी रखंदो। टंडो मीर अली भरिसां दरगाह पीरुहल वटि हथियारबंदनि जी फायरिंग। हिकु ॼणो क़तल। वाटसन तरफ़ां अली नवाज़ जे क़ातिलनि जी गिरफ़्तारीअ लाइ लाश बाग बचरा स्टाफ वटि रखी धरणो। जैकबाबाद जे कांकी मेडिकल सेंटर में औरत फौत। वाटसन पारां डॉक्टरियाणी ते ग़फ़लत जो इल्ज़ाम। राबिया जकरानी जो लाश शहीद अल्लाह बख्श पार्क वटि रोड ते रखी टायर साड़े धरणो। अॻवाननि जो चवणु आहे त डॉक्टरियाणी ऐं इस्पताल इंतज़ामिया ख़िलाफ़ कार्रवाई करे इंसाफ़ कयो वञे। दौड़ में काटन फैक्ट्रीअ मां चौकीदार जो गोली लॻल लाश हथ। ॻोठ लतीफ़ाबाद वासी अली हसन बालादी जो लाश इस्पताल मुंतक़िल। पुलिस जो चवणु आहे त हक़ीक़तूं साम्हूं आणण लाइ क़ानूनी कार्रवाई कई पई वञे। नंगर पार्कर में बरसात दौरान विझ किरण सबबि नारी फौत। 4 बकरियूं मरी वयूं। ॻोठ वाघो वजीर में विझ किरण सबबि 32 वरनि जी मिसरा बजीर फौत। घर में कोराम। पाकिस्तान ऐं ऑस्ट्रेलिया विच में ॿी वनडे मैच क़ज़ाफ़ी स्टेडियम लाहौर में थी रही आहे। 3 मैचनि जी सीरीज़ में पाकिस्तान खे ॿुड़ी जी भेट में 1 जी सरसी।